असीं अॼु पहुता आहियूं लुधिरो ॻोठ लुधिरो जेको काक नदी जे किनारे ते लुधिरो ॻोठ आहे। ही काक वारी नदी आहे जेका हले पई। मूमल जी जेका मेड़ी चवनि था उन जी ही एतिरी निशानी आहे। बाक़ी ही पूरी ही मेड़ी आहे। ही मेड़ी जो पुराणे टाइम जो जेको संगे बुनियाद आहे उहो पुराणे टाइम जी आहे। खस्ता हाल खंडर हाल में आहे, माना माज़ूर थी पई आहे। उन जी हे निशानियूं आहिनि। असीं अॼु पहुता आहियूं हिते मूमल जी मेड़ी ते। माड़ी जेका जैसलमेर में चवनि था उहा माड़ी आहे। माड़ी जूं हे पुराणे टाइम जूं हे माड़ी ठहियल हुई, हाणे त खंडर हाल में आहे। हेठां ही नदी हले पई जेका ही इन खे काक नदी जेका चवनि था इहा आहे। ही लुधिरो ॻोठ जे भरिसां आहे ऐं हिते निशानियूं सिर्फ़ु चंद आहिनि। सिर्फ़ु ही जेका संगे बुनियाद जी मतली मेड़ी जो कई सदियूं पुराणी आहे। इन जो इतिहास जो त मूंखे ख़बर कोन्हे, पर असीं पहुता आहियूं इन जाइ ते। त चंद यार दोस्तनि जी हुई। अला ॾिनो बबर मुनवर हलायो। इन्हनि सभिनि जी डिमांड हुई त तव्हांजे हुते जैसलमेर में आहे मूमल जी माड़ी। ही तव्हां सभु ॾिसी सघो था। हिते बीठो आहे जमशेद महर, कंडो खान धारेजो, अब्दुल्ला धारेजो। फरमाइश इन्ही दोस्तनि सां गॾु अॼु सभु मेड़ी सभिनी दोस्तनि जी डिमांड हुई उन ते पहुता आहियूं मेड़ी ते। ही आहे मूमल जी माड़ी।